हिक दफ़े जी ॻाल्हि आहे त हिक मालदार वापारीअ जी घरवारी गुज़ारे वई। कुझु वक़्त खां पोइ उहो वापारी पाण बि सहके जी बीमारीअ में वठिजी वियो। हुन पंहिंजी सॼी मिल्कियत पंहिंजे नौजवान पुट जे नाले करे छॾी। शुरू में त पुट ऐं संदसि घरवारीअ उन ॿुढड़े पीउ जी तमामु घणी ख़िदमत कई, पर थोरे ई वक़्त खां पोइ संदन वर्ताव बदिलजी वियो। पीउ जो इलाज मुआलिज बंदि थी वियो ऐं खेसि मानी बि तमामु मामूली मिलण लॻी। हद त इहा थी वई जो हिक ॾींहुं पुट चयो त बाबा, तव्हां पंहिंजी खट वञी ॿाहिरि ओताक में विझो, छो जो तव्हांजे हर वक़्त जी खंघि करण जे करे ॿारनि जे बीमार थियण जो डपु थो लॻेमि। ॿुढड़े पीउ इहो ॿुधी सबुरु कयो ऐं चयो त पुट, मूंखे त को ऐतराज़ नाहे, पर सर्दी अञा बाक़ी आहे, तंहिं करे मूंखे ओढ़ण जे लाइ हिकु कंबल घुर्जे। पुट पंहिंजे नंढड़े नींगर खे चयो त वञ पंहिंजे ॾाॾा जे लाइ ॻऊं वारो कंबल खणी अचु। नींगर डोड़ी वञी कंबल खणी आयो ऐं ॾाॾे खे चयईं त ॾाॾा, हिन मां अधु तव्हां फाड़े खणो ऐं अधु मूंखे ॾेई छॾियो। ॾाॾे चयो त पुट, अधु कंबल सां सर्दी कीअं वेंदी? पुट बि पंहिंजे ॿार खे चयो त ॾाॾा खे सॼो कंबल ॾेई छॾ। तंहिं ते मासूम नींगर पंहिंजे पीउ खे चयो त बाबा, घर में अहिड़ो कंबल त हिकिड़ो ई आहे, जेकॾहिं सॼो ॾाॾे खे ॾेई छॾींदुसि त सुभाणे जॾहिं तव्हां ॿुढा थींदव ऐं बीमार थी ॿाहिरि खट विझंदव, तॾहिं मां तव्हांखे कहिड़ो कंबल ॾींदुसि? पंहिंजे मासूम पुट जी इहा ॻाल्हि ॿुधी जवान पुट जा कन खुली विया। हुनखे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो। हुन पीउ खां माफ़ी वरिती ऐं खेसि घर अंदरि वठी आयो। अहिड़ीअ तरह उन ॿुढड़े पीउ जी ख़िदमत करे हुन पंहिंजी आख़िरत बि सुधारे वरिती। दोस्तो, इहो सच आहे त जेको वर्ताव अॼु असां पंहिंजे माउ पीउ सां कंदासीं त असांजा ॿार असांजी इहा रविश ॾिसी सुभाणे असां सां बि अहिड़ो ई वर्ताव कंदा। इन ॻाल्हि ते ज़रूरु सोचिजो ऐं वीडियो पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो।